अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आवाया सायरा सुमरो आवाया पेरिया गुल सब खबरी का नजर हेडलाइन दे। अमेरिका ईरान मुआहदे जे वेझो पहुची विया ईंदड़ 48 कलाकनि में वॾी अघ भराई जो इम्कान। अमरीकी वेबसाइट दावा कई आहे त ईरान सां डील लाइ अहम नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वियो आहे। ॿिन्हिनि मुल्कनि विच में हिक सफ़े जे मेमू ते जल्द सहियूं करण जा इम्कान आहिनि। वेबसाइट जी रिपोर्ट मूजिबि ईरान ख़िलाफ़ पाबंदियुनि जो ख़ात्मो ऐं एटमी प्रोग्राम ते ॻाल्हियूं उन मुआहदे जो हिसो आहिनि। ईरान जा अरबे रुपयनि जा मंजमन पैसा जारी करण बि उन मुआहदे में शामिल आहे। मुआहदे तहत ॿई मुल्क हुर्मुज़ में सामूंडी जहाज़नि जे अच वञ तां पाबंदी ख़त्म कंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान मुआहिदो क़बूल करे वरितो त जंग ख़त्म या अपनाई हुर्मुज़ खोलियो वेंदो। जेकॾहिं ईरान मुआहिदो क़बूल न कयो त पहिरीं खां वधीक शदीद बमबारी थींदी। हिन सोशल मीडिया बयान में सदर ट्रम्प चयो आहे त जेकॾहिं ईरान उन मुआहिदे खे तस्लीम करे वठे थो जंहिं ते इतफ़ाक़ थी चुको आहे त पोइ उहो वॾो जेकॾहिं हूंदो पोइ ऑपरेशन एपिक फेवरी ख़त्म थी वेंदी ऐं इंतहाई असराइती नाकाबंदी खां पोइ आपने हुर्मुज़ सभिनी लाइ ख़ासि तौर ईरान लाइ खोलियो वेंदो। जेकॾहिं ईरान मुआहिदे ते इतफ़ाक़ न कयो त बमबारी ॿीहर शुरू थींदी ऐं बदकिस्मती सां उन जी शिदत ऐं सतह पहिरीं खां वधीक हूंदी। ईरानी परॾी वज़ारत अमरीका तरफ़ां तजवीज़ूं मिलण जी तस्दीक़ करे छॾी। ईरानी परॾी वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त अमरीका जे 14 नुकाती अमन तजवीज़नि जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। पासदाराने इनक़लाब चयो आहे त अमरीका धमकियूं ॾियण बंदि करे त आपनाई हुर्मुज़ खां महफ़ूज़ राहदारी मुमकिन थींदी। नए तरीक़ेकार सां आपनाई हुर्मुज़ जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वेंदो। ईरान जे परॾी वज़ीर अब्बास इराक़ची जे चीनी हम मनसब वांग ई सां मुलाक़ात। चीनी परॾी वज़ीर अमरीका इसराइल ईरान ख़िलाफ़ जंग खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। वांग ई चयो आहे त विच ओभर फ़ैसिलाती मोड़ ते बीठल आहे। इलाइक़ाई इस्तेहकाम लाइ जामे जंगबंदी ज़रूरी आहे। हुर्मुज़ खोलण वारो ऑपरेशन मुअत्तल करण वारे ऐलान ईरान डील में अघ भराई जे इम्कान बाद एशियाई स्टॉक मार्केटनि में बहितरी। पाकिस्तान स्टॉक मार्केट में कारोबार जी शुरूआत में इंडेक्स में 1.5% इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 2700 पॉइंटनि जे इज़ाफ़े सां 1,57,500 पॉइंटनि जी सतह ते पहुची वियो। कोरियन, शंघाई, हांगकांग ऐं भारतीय स्टॉक मार्केटनि में भी मुस्बत रुझान। तेल कीमतनि में भी लात। WIT 100 ॾहाई $6 फी बैरल में विकिरो। ब्रेंट कचो तेल $108 फी बैरल ते सतह ते अची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान खिते में अमन लाइ कोशिशूं करे रहियो आहे। यकीन आहे त अमरीका ईरान विच में ॻाल्हियूं जल्द अमन में तब्दील थींदियूं। इस्लामाबाद में बैनुल अक़वामी पैगाम इस्लाम कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त अमरीका ईरान पाकिस्तान जी दावत ते ॻाल्हाइण लाइ इस्लामाबाद पहुता। 1979 खां पोइ पहिरियों भेरो अमरीका ईरान विच में सिधियूं ॻाल्हियूं करायूं। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार अमन ॻाल्हियुनि में अहम किरदार अदा कयो। सदर आसिफ अली ज़रदारी 11 मई ते क़ौमी असेंबली जो इजलास तलब करे वरितो। क़ौमी असेंबली जो इजलास 11 मई ते शाम 5 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। सदर आसिफ अली ज़रदारी आर्टिकल 54 जे शिक 1 के तहत क़ौमी असेंबली जो इजलास तलब कयो। वॾे वज़ीर समाजी तहफ़ुज़ जे दायरे खे वधाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सैयद मुराद अली शाह चयो आहे त गुरबत जे ख़ात्मे ऐं इंसानी वसीलनि जी तरक़ी लाइ इहे अहम क़दम आहिनि। 8,85,000 ॿारनि ऐं ॻोठाणी औरतुनि लाइ नई नक़द इमदाद जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। पैदाइश खां वठी 5 सालनि ताईं ॿारनि लाइ हर 3 महीननि ते 3,000 रुपया ॾियण जो फ़ैसिलो कयो पियो आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध सोशल प्रोटेक्शन अथॉरिटी बोर्ड जो टियों इजलास में इब्तिदाई बालकपण जे इवाद वेच लाइ 14 अरब रुपयनि जो वॾो मंसूबो मंज़ूर कयो वियो। पैदाइश खां वठी 5 सालनि ताईं ॿारनि लाइ हर 3 महीननि ते 3,000 रुपया ॾियण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त ॿारनि जी वाद वेझ जी निगरानी, ग़िज़ाइयत बाबति रहनुमाई ऐं तालीमी तयारी खे यकीनी बणायो वेंदो। ॻोठाणी औरतुनि लाइ गैर पैदावारी अरसे दौरान माहवार माली इमदाद ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। औरत अगवान शीमा कुरमानी ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी वारो मामिलो DSP समेत ॿिया अमलदार मुअत्तल। घरू वज़ीर सियासल अंजार जी सदारत हेठि एडिशनल IG कराची पुलिस अमलदारनि जी मुअत्तली जा ऑर्डर बि जारी करे छॾिया। मुअत्तल कयल पुलिस अमलदारनि में DSP सदर नासिर आफरीदी
SHO वुमेन हिना मुगल ऐं SHO नदीम हैदर शामिल। गरू अज़ीज़ रासल अंजार वाक़े जी जांच जो हुकुम ॾींदे चयो आहे त अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल ते ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे। औरतुनि जे एतिरामी हक़नि जो हर सूरत में तहफ़ुज़ कयो वेंदो। सिंध अंदर हिकु ॾींहुं आपघात जा 3 वाक़िया। रतोदेरो में 7वीं जमायत जे शागिर्द आपघात करे छॾियो। ॻोठ धोण जे रवासी 12 वरनि जे मोहसिन पुट गुलाम अली धोण घरू अणबण तां फाओ खाई ज़िंदगी जो अंत आंदो। डिग्री जे ॻोठ खुंभ में ॻोठाणे अहमद खान नोहाणी ज़हरीली दवा पी ख़ुदकुशी करे छॾी। जोही में नौजवान शान थईम घर अंदर फाओ खाई ज़िंदगी जो अंत आंदो। हैदराबाद में जवाबदार पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार बिलाल शाह पंहिंजी ज़ाल महानूर मक्सी खे गोलियूं हड़ी क़त्ल करण बाद फरार। पुलिस जवाबदार जे एवज़ 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। वाक़े जो केस मक़तूला औरत जे वालिद नज़ीर मक्सी जे फरियाद ते फुलेली थाणे ते केस दाख़िल। FIR में मक़तूला जे मुड़िस बिलावल शाह सोहरे सस ऐं जवाबदार जी अॻूणी ज़ाल खे बि नामज़द कयो वियो। घारे में अवामी मसइलनि जे हल लाइ रखियल खुलियल कचहरी बदनज़मी जो शिकार। डिप्टी कमिश्नर ठठो जे खुलियल कचहरी दौरान रहवासियुनि शिकायतनि जा अंबाड़ लॻाए छॾिया। शिकायतूं खणी आयल रहवासियुनि ऐं इंतज़ामिया सां लाॻापियल माण्हुनि विच में मुंहुं मारी। DC ठठो खुलियल कचहरी मां उथी हलियो वियो। शिकायतूं खणी आयल ॻोठाणा मायूस थी वापसि रवाना। अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीजे ऐं हारी अॻवान शहीद फाज़िल राहू जो वेझो साथी सीनियर सियासतदान सैयद आलिम शाह लाॾाणो करे वियो। सैयद आलिम शाह डिघो अरसे अलील रहण बाद दम धणी हवाले। आलिम शाह सिंध जे हक़नि लाइ जदोजहदनि में अॻभरो रहियो। MRD तहरीक में अहम किरदार अदा कयो। केतिराई भेरा जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त करण बावजूद असूलनि ते क़ाइम रहियो। मटियारी में आलियन अखियनि सां तदफीन। जनाज़े नमाज़ में क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयास लतीफ़ पलीजे ऐं ॿियनि जी शिरकत।